जेकॾहिं अकबर ख़ान जाबर सां मिली करे ॻोठ ते हमिलो करे थो त पक ॼाणिजो त इहो सिकू असांखे को न को नुक़सानु ज़रूरु पहुचाईंदो। छो त सिकू असांखां पहिरियां ई छिरकंदो थो अचे। मूंखे नथो लॻे त सिकू अहिड़ी ग़लती ॿीहर कंदो। छो त सिकू अकबर ख़ान वटि खाई पी आयो आहे ऐं हिन वक़्तु जाबर बि अकबर ख़ान वटि रहे थो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त जाबर सिकूअ जे मथां ज़ोर भरे हुनखे इस्तेमालु ज़रूरु कंदो। वॾा ईअं ई थींदो, छो त सिकू असां सां अकेलो पहुची नथो सघे। अकबर ख़ान ऐं जाबिर जा आड़ वठी पंहिंजो प्लान पूरो करण जी कोशिशि ज़रूरु कंदो। वर्ष जेकर इहा सिकू ग़लती करे थो त हुनखे पूरे करण जो असांखे बहानो मिली वेंदो। अगरि सिकू खे त तॾहिं पूरो कंदासीं जॾहिं हुनजे वार खां असां बची वेंदासीं। जंहिं वक़्तु अकबर ख़ान हिते हमिलो कंदो न, सिकू हिते ॻोठ में हूंदो ऐं असांजो ध्यानु ॿाहिरि खां ईंदड़ माण्हुनि ऐं दुश्मननि जे मथां हूंदो। पर जेकॾहिं उन वक़्तु सिकू ओचितो अची हमिलो करे थो त उन हमले खां पाण खे बचाइणु नामुमकिन हूंदो। इन करे मां चवंदो आहियां त जॾहिं बि को अहिड़ो मसइलो थिए त तव्हां ॿिन्ही मां कंहिं हिक खे सिकूअ जे मथां नज़र रखणु घुरिजे। छो त इहो कमु मूं हवाले, तव्हां बेफ़िक्र थी रहो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।